पेश कजे चंड तारण मथा। कात जी हर कंधिया जे किनारन मथा दुश्मन सिंध के फाही सुर के पई सिंधुर के पई सिंधु मुर के। चेयरमैन मोहतरम सनान खान कुरैशी जे अज 30 सालगिरह के मौके ते सभी दोस्तन के मुबारकबाद पेश कयूं था। ज़िले ओला यूनिट लासीगुड़ जे तरफा केक काटियो वियो। सभी दोस्तन के खुशामदीद कहूं था दिल की गहराइयुनि से मुबारकबाद पेश कयूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरन जो सिलसिलो जारी है। पान खबर शामिल कंदासीं। कराची का रिपोर्ट करे रहियो आहे असद अली जतोई। शहीद मोहतरम बशीर खान कुरैशी जे पगदार पुट जिस्कम जे चेयरमैन सनान खान कुरैशी जे 30 सालगिरह जो केक गडा प्रेस क्लब कराची में कटियो हो। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जे 30 सालगिरह जो केक GS क़ौमी महाज ज़िले ओला लासीगोट यूनिट पारां गडा प्रेस क्लब कराची में कटियो वियो। इन तकरीब में चीफ ऑर्गेनाइजर मुनवर अली देशी, अब्बास जतोई, जान मोहम्मद जोयो, जुल्फकार कोकर, सुबान शेख, भुट्टो, साजिद जरवार, कामरेड अब्दुल्ला, बुरफत, सदाम मोरेजो, शौकत गोलो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौके ते जिस्कम चेयरमैन जे वॾे जमार ऐं सुठी सिहत तंदुरुस्ती जे लाइ दुआ पिणु घुरी वई ऐं क़ौमी तराने जे गूंज में केक काटियो वियो। तकरीब दौरान अब्बास जतोई ॻाल्हाईंदे चयो त नंढे उमिरि में वॾे जे शहादत बाद सॼो बार जिस्कम चेयरमैन जे कुल्हनि ते अची वियो। हिकु तरफ़ सिंध धरती जे धरती दड़नि जे हक़नि जे आवाज़ उथारण ते लाश मिलिया त वरी ॿिए तरफ़ कूड़ा केस दाख़िल करे हिरासत कयो वञे थो, जेको हिन वक़्त ताईं केसनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असां जिस्कम चेयरमैन जे 30 सालगिरह जे मौके ते सभिनी सिंध वासियुनि खे सिंध जे अॾे पुट जे सालगिरह जूं मुबारकूं पेश करियूं था।